लैसा अलैकुम जुनाहुन अन तब्तगू फज़लन मिन रब्बिकुम फ़इज़ा अफ़ज़्तुम मिन अरफ़ातिन फ़ज़्कुरुल्लाह इंदल मशअरिल हराम। वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुद दुआए दुआउ यौम अरफ़त सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मोहतरम अजीज दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अॼु 9 ज़ुल्हज 1446 हिजरी मुताबिक़ 6 जून 2025 जुमे जो बाबरकत ॾिहाड़ो अल्लाह जे बरकत वारे ॾिहाड़े फ़र्ज़ निमाज़ जुमे जी अदा करण लाइ अल्लाह जे घर मस्जिद अली शरीफ़ में गॾु थिया आहियूं। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला हक़ सच ऐं सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ॿुधण ॿुधाइण खां बाद में असांखे अमल जी तौफ़ीक़ बख़्शे। अॼोको ॾींहुं 9 ज़ुल्हज जो, जंहिंखे यौम अरफ़ा चवंदा आहिनि, अरफ़ा जो ॾींहुं बरकत वारो ॾींहुं आहे। अल्लाह तबारक व तआला हज जे महीननि जी फ़ज़ीलत बयान फ़रमाई। अल हज अशहुरुम मालूमात, हज जा महीना जंहिंमें हज जो महीनो 1 ज़ुल्हज खां 10 ज़ुल्हज ताईं आहे, जंहिंमें 9 ज़ुल्हज शामिल आहे। ऐं फरमाई त लैसा अलैकुम जुनाहुन अन तब्तगू फ़ज़लन मिन रब्बिकुम, तव्हांखे को बि ॾोह कोन्हे तव्हां रब जो फ़ज़ल तलाश कयो, रिज़्क़ रोज़ी कयो, मज़दूरी कयो। फ़इज़ा अफ़ज़्तुम मिन अरफ़ातिन, जॾहिं तव्हां अरफ़ात खां लंघी वञो 9 वारे ॾींहुं, फ़ज़्कुरुल्लाह इंदल मशअरिल हराम, पोइ यादि कयो, ज़िक्र अज़कार कयो मुज़दलिफ़ मशअर हराम। 9 ज़ुल्हज ते अरफ़ात जे ॾींहुं ॿेपहरी खां वठी मग़रिब ताईं अरफ़ात में बीहबो आहे। इहो फ़र्ज़ आहे, हज जो अहम रुकन आहे वक़ूफ़ अरफ़ा। हाणे अल्लाह साईं उन जो ज़िक्र क़ुरान शरीफ़ में फरमायो, उते जे न वियो अरफ़ात में न पहुतो त ॼण हज जो थियो ई फ़र्ज़ आहे, फ़र्ज़ अदा न थियो त हज न थींदो। 9 ज़ुल्हज रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेको इन हज जे 1 ज़ुल्हज खां 9 ज़ुल्हज ताईं रोज़ा रखंदो, हर रोज़े जो सवाब, हिकु ॾींहुं रोज़े जो सवाब साल जे रोज़नि जो, जंहिंमें 9 ज़ुल्हज शामिल आहे। ऐं फरमायूं सियामु यौम अरफ़त सौम यौम अरफ़त कफ़ारतु सनतैन सनतुन मादियतुन व सनतुन मुस्तक़बिलतुन। फरमाई त जेको आहे सो 9 ज़ुल्हज ते यौम अरफ़ा ते रोज़ो रखणु 2 सालनि जे गुनाहनि जो कफ़ारो आहे। हिकिड़ो गुज़िरियल साल जा गुनाह अल्लाह से माफ़ फरमाईंदो, ॿियो ईंदड़ साल जा। हिकिड़ो साल माज़ी गुज़िरियल, ॿियो मुस्तक़बिल ईंदड़। जेकॾहिं इन हज जे ॾींहंनि में पहिरीं खां 9 ज़ुल्हज ते रोज़ो रखे त साल जे रोज़े जो सवाब, 9 ज़ुल्हज जो रोज़ो रखे त साल जे रोज़े जो सवाब अलॻि, 2 सालनि जा गुनाह अलॻि माफ़ थियनि। 9 ज़ुल्हज ते अरफ़ात में बीहबो, उते ज़िक्र अज़कार कबो। हाजी उते असां लाइ कमु कहिड़ो आहे, असां रोज़ो रखूं, उन्हनि लाइ रोज़ो कोन्हे, छो त मुशक़त आहे, महिनत आहे। 9 ज़ुल्हज जो ॾींहुं बरकत वारो, उते बग़ैर सीतल लिबास जे, बग़ैर कपिड़नि जे, बग़ैर कंहिं जॻह जे ईअं मैदान ते वेठा आहिनि। को ख़बर ई न आहे, को अमीर आहे, ग़रीब आहे, बादशाह आहे, त उहो ई हज करणो त सुने हाल में हूंदो। को टेग न लॻल हूंदो त शाही लिबास अलॻि हुनखे पातल हुजे, पीर साईं आहे, सैयद आहे, मुर्शिद आहे, हुनखे अलॻि लिबास हुजे, न आम मुस्लमाननि वांगुरु माना तकब्बुर, शोहरत, रियाव, ॾेखाव सॼी ख़तम, सभु हिकु जहिड़ा, हिकिड़ो ई तरानो, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द व नेमत वल मुल्क लक लब्बैक। अल्लाह से तुंहिंजे लाइ हाज़िर आहियां, तुंहिंजो को शरीक कोन्हे, हम्द तुंहिंजो, तारीफ़ तुंहिंजी, बादशाह तुंहिंजी, सभु शइ तुंहिंजी आहे, ऐं बंदो गुनहगार इब्दा। ऐं असां लाइ छा आहे, असां तौबा कयूं, दुआ करूं, पंहिंजे गुनाहनि पंहिंजे अंदर मां सची दिलि सां तौबा कयूं, तज़किया नफ़्स कयूं, अंदर खे साफ़ कजे। मन जे ॿेरो आहे कुदरतूं, नफ़रतूं, कीना, बुग़्ज़, झगड़ा झटा, हुनखे विड़ा हुनजे ख़िलाफ़ चुगलबाज़ी कर, होॾे कर, हिन जी ॻाल्हि हिते, हुनजी हुते, ॿिनि खे विड़ाईंदो हिते, त पोइ हिन जूं दिमाग़ूं कमु अचंदा आहिनि। अंदर खे साफ़ करे, ईअं कोन्हे त बसि जेको आहे ज़िक्र अज़कार कंदो हुते विड़ाईंदो बि वॾो मोमिन आहे, न न न, अंदर खे साफ़ करे मुस्लमान खे तकलीफ़ न ॾे। ॿियो, हाणे जे ग़लतियूं थी वयूं, कंहिंखे जहिड़ो कराई, कंहिंखे विड़ाई, माफ़ी घुरे, अलाह खां घुरे, हुन खां घुरे, अलाह साईं मूंखां ग़लती थी वयूं, चुगलियूं हणंदो रहियुसि, विड़ाईंदो रहियुसि, फितनो फसाद कंदो रहियुसि, हाणे तौबा के वक़्तु रखंदुसि, अलाह जे माफ़ी आहे, माफ़ी मिलणी आहे, को मसइलो कोन्हे को। ऐं तौबा बि करे, अॻिते सुधरण जी नियत बि करे, रब खां दुआ घुरे, कंहिंजे लाइ, पंहिंजे बचड़नि लाइ, पंहिंजे वतन लाइ, इलाइक़े लाइ, पंहिंजे वालिदैन लाइ, अलाह साईं मुंहिंजो अबो अमा जे जहिड़ा आहिनि त उनजी सिहत सलामती लाइ, ऐं जे वफ़ात करे विया, अल्लाह जिन जा दर्जा बुलंद फरमा, अल्लाह जिन खे जन्नतुल फिरदौस नसीब फरमा, जन्नत में आला मकाम अता फरमा, अज़ीज़ व अक़ारिब लाइ इस्तिग़फ़ार जी दुआऊं घुरे। इन 9 ज़ुल्हज वारे ॾींहुं वक़ूफ़ अरफ़ा ॾींहुं 4 कम असांखे करणा आहिनि। हिकिड़ो रोज़ो,
ॿियो दुआऊं अलाह खां घुरण, तौबा करण। टियों तकबीर ऐं तहरीक, अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। इहा तकबीर आहे। इहा जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद ते ईंदा, हिकिड़े रस्ते खाईंदा, ॿिए खां ईंदा, इहा तकबीर ॾाढियां पढ़ंदा ईंदा। ईद उल फितर में रोज़नि वारी ईद में आस्ते पढ़ंदा ईंदा। ईद उल उज़ा कुर्बानी वारी ईद में घणा निकिरंदा, ॾाढियां पढ़ंदा ईंदा। अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। इहा जाम तस्बीह पढ़े, इहो अल्लाह जी हम्द सना जाम पढ़े। चौथों निमाज़ ऐं क़ुरान जी तिलावत करे, क़ुरान बि पढ़े, पोइ खणी अधु सी पारो न त रुकू हिकिड़ो पढ़े, 5 मिंट 10 मिंट कढे, वॾो वक़्तु न आहे त मुख़्तसर त अथसि, कम कार दुकान धंधे दाड़ी सां बिज़ी आहे त 5 मिंट निकिरी सघनि था न अजय हवाले कढण लाइ। पर उते कंहिं ॿिए जाइ ते फारिग वेठो आहे, उते पढ़ी सघे थो। क़ुरान त जेकॾहिं कंहिं ॿिए जॻह ते फारिग वेठा आहे, उते पढ़ी सघो था, घर पढ़ी सघो था, दोस्त वटि वेठे पढ़ी सघो था। क़ुरान त अहिड़ी शइ आहे जो हुन खां का झलक आहे कान। फारिग माण्हू जिते वेठो आहे उते वेही पढ़े। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू 9 ज़ुल्हज ते 2 पहिरीं 3 पहिरीं जे विच में, ज़ोहर ऐं असर जी नमाज़ जे विच में, अॼु त जुमो थियो आहे, जुमो ई 3 पहिरीं थींदी, हाणे ज़ोहर न आहे, जुमे ॾींहुं आहे। इन 2 पहिरीं 3 पहिरीं जे विच में 4 रकातूं नफ़िल पढ़े। कीअं पढ़े त अलहम्द सां गॾु 50 दफ़ा सूरत इख़लास, सूरत कुल अल्लाह पढ़े, ईअं 4 रकातूं पढ़े। अल्लाह तबारक व तआला उन जे अमाल में हज़ारे नेकियूं लिखराए छॾी। अल्फ अल्फ सनतिन हसनतिन, हज़ारे नेकियूं, अधु कलाक बि कोन लॻंदो। ऐं जुमे जो ॾींहुं अॻे ई बरकत वारो आहे। वरी 9 ज़ुल्हज योम अरफा, इहो बि बरकत वारो, जीअं खीर ऐं खंड, माखी ऐं मखण। ख़ुशी अॻे ई हुजे, वरी पिरी प्यारो अची वञे त अञा ख़ुशी थींदी। ख़ुशी अॻे ई हुजे, बचड़ा आॾो अची वञे, परे आहे सफ़र ते, ख़ुशी ईद जो ॾींहुं, वरी बचा बि गॾु हुजनि त ख़ुशियुनि में ख़ुशियूं थी पवंदियूं। ई 9 ज़ुल्हज जो ॾींहुं बाबरकत ॾियारो वारो ॾींहुं आहे। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हदीस आहे, मूं जेका पहिरीं पढ़ी तिरमिज़ी जी हदीस आहे, खैरु दुआ यौमिल अरफत, यौम अरफत, दुआउनि मां बहितरीन दुआ अरफा वारे ॾींहं जी दुआ आहे। यौम अरफा 9 ज़ुल्हज वारी दुआ खां भली बरकत वारी दुआ आहे ई कान। पाण इन दुआऊं घुरे माण्हू, दुआ अल्लाह खां घुरंदो रहे। अल्लाह तबारक व तआला इंसान जे मुस्तक़बिल जा फ़ैसिला इन दुआउनि ज़रिए कंदो आहे। दुनिया में त जेको आहे सिफ़ारिश सां गॾु पैसा ॾियणा था पवनि, अल्लाह वटि त कर सिफ़ारिश जी ज़रूरत न, कंहिंखे चवण जी ज़रूरत। ॿिए हंधि केॾी महिल जेकॾहिं कहिड़ो माण्हू वञे त सिफ़ारिश करणी पवंदी, कंहिं बुज़ुर्ग ॾे वञ, कंहिंखां तावीज़ लिखरा त बि पैसा ॾियणा पवंदा, उनखे हाल ओरणो पवंदो, मां मिस्कीन माण्हू आहे, मुंहिंजो हीउ मसइलो आहे। अल्लाह वटि कंहिंजी बि ज़रूरत कोन्हे, विच में न सिफ़ारिश न कुझु। फरमाए अमन युजीबुल मुज़्तर इज़ा दाअ, केरु आहे जेको बेक़रार जो सॾु ॿुधे, जॾहिं बानो तड़पी अल्लाह खे घुरे, इनखे चइबो आहे दुआ। ऐं जॾहिं इन मज़लूम जी दुआ डायरेक्ट ईंदी आहे, विच में को वास्ता ई कोन्हनि, मज़लूम जी दाह ऐं अर्श अज़ीम लुॾी वेंदो आहे, थरथलो थी पवंदो आहे। जीअं त ज़िलज़िलो अची वञे, असांखे परेशानी थींदी। कुझु साल अॻे ज़िलज़िलो आयो, माण्हू घरनि मां निकिरी आया, ख़बर ई न पई त मायूं कंहिंजूं, मर्द कंहिंजा, छो त परेशानी में न पर्दो न ज़हन, कुझु बि न, सभु घरां निकिरी विया। बाबा इतां जो ॿाहिरि निकितो, ॿाहिरि ज़िलज़िलो कोन ईंदो जा, घरां निकिरी तव्हां ॿाहिरि निकितो, ॿाहिरि उहा ई ज़मीन जेका धोबे थी, अंदरि बि लुॾंदी, उहा ॿाहिरि बि उहा लुॾंदी। उहा का जॻह ॾसियो जिते अल्लाह जी हुकूमत न हुजे, जितां तव्हां भॼी सघो, जान छॾाए सघो। दुआ नालो आहे, बानो तड़पी अल्लाह खां घुरे। ॿिए कंहिं पीर मुर्शिद वटि वञण लाइ बि पंधु करणो पवंदो, अबा हिते हिन जाइ ते फिलाणी जाइ ते फिलाणी जाइ ते मुंहिंजो मुर्शिद आहे, ओॾांहुं सफ़र करणो पवंदो। मिली वियो त नज़रानो ॾियणो पवंदो, खणी मुर्शिद वठे नथो, पर पंहिंजे दिलि तां त ॾियणो त आहे न। जीअं चइबो आहे, सखणी दुआ पिट बराबरि। अल्लाह वटि न नज़राने ॾियण जी ज़रूरत, न पधु करण जी ज़रूरत, हिते वेठे वेठे रब खे सवाल कर त मिंट थी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम पाणी जेको आहे बरसात जी तलब लाइ दुआ घुरियूं, पधरे मैदान ते वेठा। अल्लाह जी जिस्तो जी क़ौम में हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिंजे करे बरसात थी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐलान कयो, हिकिड़ो माण्हू गुनहगार आहे, बदकार आहे, निकिरी वञे, बरसात नथी थिए। हाणे ऐलान थी वियो, निकिरे केरु? उन माण्हू दिली दिलि में चयो, अल्लाह थी तौबा कई, अॼु मूंखे ख्वार न कर। बरसात शुरू थी वई, जिसी निकितो त को बि कोन, बरसात बि शुरू थी वई। चे उन बाने तड़पी मूंखे सवाल कयो, रब साईं ख्वार न कर, मूं तौबा कई, मां उनजे करे अॼु बरसात वसाई आहे। सो तंहिंजे करे इन ॾींहं ते क़ुरान पढ़ूं, निमाज़ पढ़ूं ऐं सदको ऐं ख़ैर ख़ैरात कयूं, जेतिरो हाल आहे। 9 ज़ुल्हज वारो ॾींहुं बरकत वारो ॾींहुं आहे। ऐं जुमे जो ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, इन यौमल जुमअत सय्यदुल अय्याम, जुमे जो ॾींहुं ॾींहंनि जो सरदार आहे। अॼु जुमे जो बाबरकत ॾींहुं, 9 ज़ुल्हज जो ॾींहुं, हज वारो ॾींहुं, इहो बरकत वारो ॾींहुं आहे। ख़ैर ख़ैरात जेको मूं गुज़िरियल जुमे ते बि ॾसियो, जेका सहब ऐं हैसियत आहे, फर्ज़ कुझु बि कोन्हे, लाज़िम बि न आहे, जेतिरी हिमत ऐं सहब आहे ओतिरो ख़ैर कयूं, उन में को हर्ज कोन्हे। कुर्बानी असांजी अचण वारी आहे, सुभाणे ईद जो ॾियारो आहे। ईद जेका आहे असां पढ़ंदा मुस्लमान, उम्मत मुस्लिम पाकिस्तान में ईद मल्हाईंदी इंशाअल्लाह। हयाती रही, ज़िंदगी ते त भरोसो कोन्हे को, हितां वञी घर साबित पहुचंदो न पहुचंदो, का बि ख़बर कोन्हे का। अब फिलाणे न मारियुसि, अलाह खां बची त ॾेखारे,
माण्हुनि खां तूं बची वेंदे, गाॾियुनि ते लोही कोटनि में हर जाइ ते इज़राइल उते पहुची वेंदो, जिथे पुॼे इज़राइल पहुची वेंदो, उन खां न बचंदो। पोइ इन जे करे जेको आहे सो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जॾहिं पाण का कुर्बानी कंदा हुआ पोइ दुआ घुरंदा हुआ, बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा तक़ब्बल मिन मुहम्मदिन व मिन आलि मुहम्मदिन व मिन उम्मति मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह सी कुर्बानी मुझे तरफा कबूल फरमा, मुझे अहल बैत जे तरफा कबूल फरमा, उम्मत मोहम्मद जे तरफा कबूल फरमा। माना कुर्बानी पाण कंदा, उन जी दुआ पंहिंजे लाइ, पंहिंजे अहल अयाल लाइ, पंहिंजी उम्मत लाइ घुरंदा। अल्लाह जी कुर्बानी मां थो कयां, मुझे तरफा भी कबूल फरमा, हुजूर जे अहल बैत जे तरफा भी कबूल फरमा, उम्मत मोहम्मदिया जे तरफा भी कबूल फरमा। इहो सबक असां लाइ, असां जो कुर्बानी कयूं त उते बीहूं बि सही ऐं या दुआ घुरूं। अल्लाह साईं अरबी लफ़्ज़ हुजूर जा नथा यादि अचनि त सिंधी माना त अचे थी, बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा तक़ब्बल मिन मुहम्मद, ए अल्लाह मोहम्मद करीम जे तरफा कुर्बानी कबूल फरमा, व मिन आले मोहम्मद, हुजूर जे आल जे तरफा कबूल फरमा, व मिन उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे तरफा कबूल फरमा। असां बि दुआ घुरूं। ऐं जेकॾहिं जानवर साम्हूं आहे त पोइ हज़रत बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमाया, फातिमा जॾहिं कुर्बानी करी त पंहिंजे जानवर जे मथां बीह। उते बीहण इहो बि सवाब जो अमल आहे। मर्द पाण ज़िबह करे जे अचे स्थिति वधीक अजुर आहे। हाणे अॼुकल्ह असांखे अचनि कोन थियूं, जेकॾहिं नथी अचे ठहियो पाण ज़िबह करणु अचे थी त पोइ पाण कुर्बान करे, इहो जाम वधीक बहितर आहे। अलाह वटि को गोश्त नथो पुॼे, न के खुर ऐं पेर सिंग था पुॼनि, रब वटि इंसान जी नियत थी पहुचे अलाह जी रज़ा लाइ करे। ऐं जॾहिं कुर्बानी कंदो त इंशाअल्लाह बीमारियूं मुसीबतूं ख़तम थी वेंदसि। माण्हू चवंदासीं कुर्बानी कीअं कयां, माथे कर्ज़ आहिनि, हीअं अवाज पोड़ो मरी पियो अस्पताल में, पोइ न भरी दे इलाज, चवंदा ऑपरेशन करा, लख रुपया ख़र्च थींदी, 50,000 ख़र्च थींदी, तव्हांजी पोड़ी प्यारो करे वेंदी, पोइ न कंदासीं। घर जा टपड़ कपाए बि कंदासीं, कर्ज़ खणी बि कंदासीं, सोन मीन जेको हूंदो घर खपाए बि कंदासीं। असांजी कुराड़ी वरी वई हली त पोइ घर केरु हलाईंदो? अमड़ वई हली, मूं जहिड़ो मर्द चयो माई वई हली त पोइ हाणे कीअं घर हलंदो? पोइ उते सभु शयूं खपाईंदासीं। हाणे अची खुटो इन 14-15,000 जी कुर्बानी थिए त इहे कोन। हाणे इहे 15,000 अलाह जी राह में ख़र्च कंदे त अलाह इन्हनि बीमारियुनि मुसीबतुनि में आणींदो ई कोन। हाणे जॾहिं असां अलाह जी राह में शयूं छॾे ॾियूं, कुर्बानी करणु छॾे ॾी, ख़ैर ख़ैरात करणु छॾे ॾी, सदको करणु छॾे ॾियोसीं, पोइ छा थियो? हाणे बीमारियूं मुसीबतूं थाणा घाणा सभु परेशानी, दुनियावी फुज़ूल रस्मूं। शादीअ ते लखें रुपया ख़र्च करे पियो, बनीअ जो एकड़ खपाए ख़र्च करे पियो। मूंखे हिकिड़े चयो बनीअ जो एकड़ खपाए शादीअ ते ख़र्च, अब शादीअ ते डॉलरनि जी बरसात, फेसबुक ते तव्हां सभु पढ़ो पिया, कंहिंजी ख़्वार करण जी ज़रूरत कोन्हे, पैसनि जी बरसात, अलाए छा आहे, महीनो पूरो पिया जीए चवनि, इन कहिड़ो फ़ाइदो? फुज़ूल रस्मूं। मदीने वारे मीर फरमायो बरकत वारो निकाह उहो आहे जंहिंमें घटि ख़र्च हुजे, आसानी सहूलियत हुजे। अब सहूलियत छा में हूंदी? थोरा माण्हू घुरायो, इहा सहूलियत पूरे हज़ारे कार्ड विरायो, 5 ॾींहं पियो भत हले, 3 ॾींहं पियो भत हले, सखर अलॻि, भत लाटकाणे अलॻि, कराची वारा अलॻि, वाह जेको जिते हुजे उते पहुचाए, वाह जो तव्हांजो रवाज आहे। इन जी का बि ज़रूरत कोन्हे, इस्लाम में जो कुझु बि कोन्हे। हुजूर जो जेको दावत वलीमा कीअं थियो, साईं जन जो निकाह थियो, हर को पंहिंजे घरां साहब आहे किराम मानी खणी आया, गजी खाधा, मदीने वारे मीर जो दावत वलीमा आहे। साईं जन पिया करे सघनि, सभु कुझु करे सघनि पिया, इहो असां लाइ सबक़ आहे। असां हुजूर खां बि चढ़ी वियासीं, मौली साहब ख़ुशी हिकिड़े दफ़ा पढ़णो आहे, को मरणो त कोन्हे को, तव्हां बोलनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे, नथा लाॾो ॻाइण ॾियो न कुॾण ॾियो, छोरियूं तव्हां पंहिंजे रोड ते नचायो, मूंखे त तकलीफ़ कोन्हे का, भली पियो रोड ते निकिरनि, शादी हालत ते पियूं नचनि, मूवियूं पियूं भरजनि, जेको मूवियूं भरे थो माइट राजा असांजो ॾाढे पोटो राजा। असां सभिनी जो हाल इहो आहे, रुगो तव्हांखे नथो चवां मुंहिंजा सभु माइट इन हाल में गिरफ़्तार आहिनि। साईं तूं त अलाए कीअं थो करीं, तोखे सोचे ई धकिया नूसी आहे। हिकिड़े ॾींहुं ख़ुशी ते बि जलियो था अॼु भली वञी पैगनि खे दीदार बढ़ायो माण्हुनि जो, असां नथा चलियो, पर इहो इस्लाम जे ख़िलाफ़ आहे, इहा बेपर्दगी आहे, गुनाह आहे, इन सां नुक़सान आहे। केॾो बि ख़र्च कयो माण्हू तव्हां खां राज़ी न थींदा, भत ॾियो न खारायो न पैसा बि ॾियो न, तब गिला थींदव, पोइ ज़रूरत कहिड़ी आहे शरीयत खे पामार करण जी? निकाह आहे सुन्नत सादगी सां मस्जिद में कयो, हिते जी मस्जिद में निकाह कयो, मिठाई विरायो, खारकू विरायो, जेको सुन्नत जो अमल आहे, खारकू छटियो जेको सुन्नत जो अमल आहे, जेके अलाह तव्हांखे 10-20 ॾिना छटियो जेको सुन्नत जो अमल आहे। ज़रूरत रहे ॻाइणा ऐं डांसर वठी हिननि खे वेठा छटियो घोर, हज़ारनि जी घोर छटे छॾी, किरोड़नि जी घोर छटे छॾी, कुझु बि कोन्हे, गैर शरई कम आहिनि, इहे सभु इस्लाम जे ख़िलाफ़ आहिनि, इहे सभु नाजाइज़ अमल आहिनि। पाण जेको मुड़े नथो त पाण ॼाणे, असां छा कंदासीं? तंहिंजे करे दोस्तो दुआ त अल्लाह तबारक व तआला दीन इस्लाम ते